दोस्तों तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड में छा वाकई भावल मूसा जे अॻियां झुकी वेंदो ऐं हिनखे चवंदो मुंहिंजी मदद कर। छा मूसा मदद कंदो या नवाब खान भावल जी मदद करे जेको आहे पंहिंजो मान मथे कंदो ऐं ॿिन्ही धुरनि खे विड़हाईंदो। छा मूसा इन शइ जी इजाज़त ॾींदो या मूसा नवाब खान खे जवाब ॾींदो या भावल खे सम्झाइण में कामयाब थी वेंदो। बिल्कुलु दोस्तों इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो। हिकिड़े मिनट जो वीडियो आहे, सॼी अपडेट तव्हांखे इन वीडियो में ॾींदासीं। दोस्तों तकरार ड्रामे अचण वारी एपिसोड में भावल मजबूर थी मूसा सां मिलंदो ऐं मूसा सम्झाईंदो तूं इहो कदम न खण, लेकिन उहो चवंदो तूं मदद करणी थी त मदद कर, न त मां पाण ई मदद कंदुमि, मरिजी वेंदुमि या मारींदुमि। लेकिन मूसा मजबूर थी पोइ मदद करण जी कोशिशि कंदो ऐं नवाब खान जॾहिं मदद कंदो बख़्त उते वेंदो, भावल वेंदा। नवाब खान चवंदो हा मां त मदद करण लाइ तयारु आहियां, त अॻे ई ख़बर आहे उनखे त मां शैतानी कयां जीअं वेड़नि भली बुर बुर चइणा मच मचा। अहिड़े हिसाब सां जेको आहे मूसा रोकींदो नवाब खान खे, छो तुंहिंजे लाइ दुश्मन भावल आहे, अहिड़ो दुश्मन सिजावल आहे, पोइ मदद छो भावल जी। उहो चवंदो मदद भावल मुंहिंजे ॻोठ जो आहे, सिजावल ॻोठ जो न आहे, हिन जे लाइ मां हुनजी मदद करणु चाहियां थो। तूं हिन सां गॾिजी मदद कर ऐं जेको आहे छोकिरे जी जेका उतां खणाए ॾे ऐं सिजावल जे ॻोठ जे मथां हमिलो कयो। हाणे इहे सभु गॾिजी सिजावल जे ॻोठ जे मथां हमले जी तयारी कंदा ऐं जेको धमकी भावल ॾेई आयो उहा धमकी पूरी कंदो ऐं बख़्त नवाब खान पूरी शैतानी कंदा। गॾिजी माण्हू बि वेंदा, मूसा बि वेंदो, लेकिन मूसा सम्झाइण जी वॾी कोशिशि कंदो। असांखे ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।